जी नाज़रीन, टीवी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी। रिपोर्ट ब्यूरो चीफ ज़िला दादू MD मुनीर लाशारी। फरीदाबाद काछे के जाबलू इलाके में बरसातुनि जो पानी पवण सबब पानी जबलन तां हेठि लही नए में दाख़िल थी वियो, जंहिंमें दिला नए, सगरो नए, मज़ाराणी नए वही अचण करे बोहरीअ जे इलाइक़े जा रहवासी खान शेखानी समेत केतिरनि काछी वासियुनि जा घर नए में लुड़ी विया। अनाज ऐं ॿियो क़ीमती सामान लुड़ी वियो। घर धणी खुलियल आसमान हेठल वेठल आहिनि। काछीवासी वेचारा बेघर थी विया आहिनि। हिननि मीडिया खे ॿुधायो त असांजो घर में पियल अनाज लुड़ी वियो आहे। असां ऐं असांजा बचड़ा सख़्तु परेशान आहिनि। हिननि DC दादू ऐं चूंडियल नुमाइंदनि ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजी सहायता कई वञे। फरीदाबाद ताईं ज़मीनी रस्तो बि कटिजी वियो आहे।